अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम शोबिज़ अफेयर में मैं आवां जो मेज़बान ताहिर रही। हिन प्रोग्राम में हर हफ़्ते का मुमताज़ शख्सियत का सेलिब्रिटी असांजी महिमान हूंदी आहे, जंहिंसां कुर्ब कचहरी कंदा आहियूं, ख़ासि ॻाल्हियूं कंदा आहियूं उनजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां ऐं फ़नी ज़िंदगी जे हवाले सां। अॼोको जेको असांजो महिमान आहे तमामु परे खां आयो आहे ऐं सिंध जा टॉप 5 सिंगर जेकॾहिं सुरीला सिंगर खणिबा उन में अल्हम्दुलिल्लाह इन जो नालो ईंदो ऐं न्याज़ निवड़त वारो माण्हू आहे ऐं ज़ीरो खां हलंदड़ ख़ानदानी सिंगर आहे, अताई न आहे, मास्टर फ़तेह साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर। छा राम साहब? दुआ सर, ख़ुशि आहियो। छा पियो थिए अॼुकल्ह? तमामु सुठो सर, माशाल्लाह। पहिरियां त तव्हांजी महिरबानी, शो में सर घुरायो, तव्हांजो दीदार बि थियो, ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हां सां मिली करे। जी सर। छा पियो थिए अॼुकल्ह? अॼु सर माशाल्लाह कमकार हले पियो, शोबिज़ जे हवाले सां प्रोग्राम वग़ैरह कंटिन्यू हलनि पिया। केतिरो फ़र्क़ु पियो आहे कोरोना जे करे फ़नकारनि जी ज़िंदगी ते? सर तमामु फ़र्क़ु त ॿुधण वारा बि वधी विया आहिनि। पहिरियां त शोबिज़ में ॿुधण वारा वधी विया आहिनि, सोशल मीडिया ते उनखां अलावा असांजा फ़नकार बि वधी विया आहिनि। हा, का शइ घटि न थी आहे, ॿुधण वारा बि वधी विया आहिनि त फ़नकार बि वधी विया आहिनि सर। शोबिज़ फ़नकार वधी विया? हा सर। फ़नकार छो वधिया आहिनि? सोलो थी पियो आहे सर, अॼुकल्ह ॻाइणु वॼाइणु तमामु सोलो थी पियो आहे। असांजा दोस्त जेके ट्रैक ते ॻाइनि था उन्हनि खे ट्रैक ते ॻाइणु सोलो थी पियो आहे, पोइ उन करे फ़नकार वधी विया आहिनि। हालांकि ॻाइणु ॾुखियो आहे तमामु, पर अलाए छो असांजे दोस्तनि एॾो म्यूज़िक खे सस्तो बणायो आहे। आसान बणायो? हा सर, सस्तो बणायो। आसान बि थी वियो, सस्तो बि थी वियो। हा, सस्तो ऐं आसान। ठीकु आहे। अच्छा, इन खे म्यूज़िक जी तबाही असां चई सघूं था, म्यूज़िक जी बर्बादी चई सघूं था? हा सर, बिल्कुलु तबाही आहे। पोइ इन जो कारण केरु आहे तव्हांजी नज़र? कारण इन जो कारण कोई बि न आहे, कारण कोई बि न आहे। इत्तेफ़ाक़ इहा त मौसीक़ी जा इदारा हुजणु खपनि सर। मौसीक़ी जा जंहिंमें सिखिया थिए, उस्ताद हुजे जिते सिखिया थिए ऐं उहा तरबियत ॾिनी वञे उस्ताद जी तरफ़ां शागिर्दनि खे, त पोइ उहो सुठो अमल थी सघे थो, आइंदा मौसीक़ी बची सघे थी। अच्छा, हू अदारा कहिड़ो कमु कंदा, सेखारींदा? हा सर, सेखारींदा न। म्यूज़िक जी अकेडमी हुजे, उस्ताद वेहे मौसीक़ी सेखारे ऐं सही तरीक़े सां माण्हू जेको सिखियलु हूंदो शोबिज़ जे हवाले सां उहो ई कामयाबु आहे सर। हिन महिल जेके फ़नकार हलनि पिया हा मार्केट में, XYZ केरु हुजनि, त तव्हां हुन मां केतिरे % मुतमइन आहियो? उहो इहो उन्हनि जो भाॻ आहे, उन्हनि जो भाॻ आहे, उन्हनि जो राग न आहे। राग खां त हर को वाक़ुफ़ु आहे न। सही। ॻाइण वॼाइण खां आवाज़ इहो त कुदरत जो हिकिड़ो निज़ाम आहे, अलाह पाक जी अता आहे, जंहिंखे अलाह साईं अता करे। सम्झो सर, बाक़ी हाणे भाॻ आहे, उहो शोबिज़ जी दुनिया आहे, माण्हू ॾिसनि पिया। अच्छा मास्टर, कहिड़े शहर सां तालुक़ु आहे असुल में तव्हांजो? हा सर, असां असुल रतदरे जा आहियूं, लाड़काणो, रतदरो लाड़काणो। ऐं हींअर असां सखर बि। घणी उमिरि में तव्हां ॻाइण? तव्हांजे वालिद साहब पाण माशाल्लाह? हा सर, मुंहिंजो वालिद साहब दीदार हुसैन। हा सर, दीदार हुसैन समूह मुंहिंजो वालिद साहब आहे ऐं उन्हनि जी महिरबानी सां, उन्हनि जी दुआउनि सां अॼुकल्ह जिते बि आहियूं उन्हनि जी दुआउनि सां ऐं 10-12 सालनि जी उमिरि में स्कूल जे ज़माने में असांखे शौक़ु थियो ऐं बाबा खे ॾिसी शौक़ु। हींअर उमिरि घणी आहे? हींअर सर मुंहिंजे ख़्याल में 34-35 आहे सर। रियायत शिनाख्त कार्ड अथई? हाँ सर। शिनाख्त कार्ड अथई? हाँ सर, बिल्कुलु। ॾेखार। 34 खां मथे आहे तूं? रखोसि न, ऐं 40 ताईं अच। 35 कयो। रियायत कर कुझु। हा सर। ॾिस हाणे डेट ऑफ बर्थ घणी अथई? बिल्कुलु ॾिसो, मां ॿुधायां तव्हांखे। हा हा सर 25 आहे, ओ सॉरी 85 आहे, सॉरी 85। त 35 36 सर। साल। मशहूरु हे मिसाल तौरु हाणे जेके असांखे अताई सिंगर चऊं, तव्हां माशाल्लाह हिकिड़े संगीत घराने सां तव्हांजो वास्तो आहे, तव्हांजी रियाज़त आहे, तव्हांजी महिनतूं आहिनि, ठीकु आहे? त तव्हां किथे था ॾिसो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे दिलि में कॾहिं कॾहिं कावड़ जो इज़हार त थींदो हूंदो त यार। पहिरियां 10-12 साल मौसीक़ी कंहिं ॿिए मोड़ ते हुई, हाणे मौसीक़ी कंहिं टे मोड़ ते आहे, मौसीक़ी बि ऐं फ़नकार बि। सही।
चवण जो मतिलबु त अॻिते जे लाइ अलाह करे त बहितर थिए, मौसीक़ी अॻिते लॻे थो बहितर थिए बहितर ऐं ॿुधण वारा बि बहितर थियनि, अलाह करे। हा सर, लॻे थो बहितर थींदो? मुश्किल आहे सर, मुश्किल आहे, छो? उनजो कोई ॿुधायो असर ते अगरि उस्ताद आहिनि त उहो टाइम नथा ॾियनि। जीअं हर फील्ड में, हर शोबे में कोई न कोई उन्हनि जो सिस्टम हूंदो आहे, सिख्या जो सिस्टम हूंदो आहे। असां वटि कोई सिख्या जो सिस्टम न आहे सर। सही। अगरि आहे त उहे उस्ताद टाइम नथा ॾियनि, ऐं अगरि उहो टाइम ॾियनि था त उहो आहे त सर कुदरती ॻाल्हि न, शौक़ जी ॻाल्हि आहे। तव्हां सिखियल आहियो? सर शुक्र आहे, शुक्र आहे। तव्हां असां अॻिते मुंहिंजो केतिरा वाल साहब, शागिर्द मां कया? पंहिंजे वाल साहब खां जेको कुझु सिखियुमि, उन खां पोइ सर मां गानो ॿुधायमि। गानो पंहिंजी रस्म थींदी आहे हिकिड़ी ॻाइण वॼाइण जे, उस्ताद ग़ुलाम अली खां लाहौर में मां उस्ताद खां गानो ॿुधायो पंहिंजी मौसीक़ी जी हवाले सां। तव्हां सिखियल आहियो, हा सर। बाक़ाइदा तरबियत थियल आहे तव्हांजे संगीत जी, त तव्हां अॻिते केतिरा शागिर्द कया पंहिंजा, या तव्हांजे वाल साहब जा ॿिया घणा शागिर्द? सर मुंहिंजे वाल साहब जा 2-3 शागिर्द ॿिया आहिनि असांजी सिंध में। ख़ासि पहिरियों शागिर्द हुनजो मां आहियां, उनजी महिरबानी आहे, उनजी कुर्बा। न त पोइ तव्हां अॻिते छो नथा शागिर्द कयो? असांजा बि इदारा ठाहे सघो। हा सर, बिल्कुलु उहो टाइम ॾियणो पवंदो आहे दोस्तनि खे, शागिर्दनि खे। ऐं कुझु दोस्त आहिनि, कुझु शागिर्द आहिनि, खोड़ सारा फ़ोनियूं ईंदियूं आहिनि दोस्तनि जूं त साईं असांखे टाइम ॾियो, असांखे मौसीक़ी सेखारियो, असांखे तरीक़ेकार सेखारियो। पोइ अलाह जी महिरबानी सां कुझु दोस्त आहिनि जेके सिखनि पिया असां सां गॾु। जी सर। न तव्हांखे नथो लॻे त तव्हांजी ज़िमेदारी इहा आहे त तव्हांखे फन आहे, तव्हां हुनखे ट्रांसफर कयो, ॿियनि खे सेखारियो? घणे में घणो सर उहो असांजो फ़र्ज़ु आहे। जेके आहे शखर में इदारो ठाहींदो माण्हू खे सेखारियो। हा बिल्कुलु, शौक़ जी ॻाल्हि आहे न सर। जंहिंखे शौक़ु हूंदो सिखण जो, उहो ज़रूरु असां सां राब्तो बि कंदा। ऐलान कयो प्रोग्राम जे ज़रिए त बाबा मां इदारो ठाहिण लाइ तयारु आहियां, जेके दोस्त सिखणु चाहिनि था त मूंसां राब्तो कनि। उहो इदारो सर गवर्नमेंट ठाहे न, प्राइवेट छो न था? गवर्नमेंट प्राइवेट स्कूल हलनि था। हा गवर्नमेंट स्कूल आहिनि, बिल्कुलु, पर प्राइवेट स्कूल हलनि था। हर शइ असां गवर्नमेंट त छो था रखूं? प्रोग्राम जेके मां उन्हनि उस्तादनि खे गुज़ारिश कयां थो। तूं सिखियल आहियो सर असां मां पंहिंजे तरफ़ां जेके बि दोस्त सिखणु चाहिनि, वेलकम वेलकम। सिंध में घणा उस्ताद हूंदा जेके सिखनि? हा सर माशाल्लाह, असांजी सिंध में तमामु। नाला ॿुधाए। नाला उस्ताद फ़तेह अली ख़ान हैदराबाद में, उस्ताद फ़तेह अली ख़ान आहे। उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमर साहब आहे, उन्हनि वटि बि सिख्या जी जॻह अकेडमी आहे उन्हनि खे। उनखां अलावा लाड़काणे में उस्ताद ग़ुलाम शबीर समो आहे, ऐं बाबा असांजो दीदार सिंध समो। इहे उस्ताद आहिनि असांजी। बस 4 उस्ताद पर सिंध में? न सर माशाल्लाह खोड़ सारा। घणा हूंदा तक़रीबन? खोड़ सारा उस्ताद। हैदराबाद में माशाल्लाह तमामु। अंदाज़न 50-60 हूंदा? न 50-60 खां त एतिरा, इहे तमामु घणा थी विया। इहे ॻाइण वारा, सिखण वारा घणा आहिनि, सेखारण वारा घटि आहिनि सर। 20-25 त हूंदा? हा सर। त 20-25 जेकॾहिं हर साल 3 शागिर्द बि कढनि, हा त माशाल्लाह पोइ मौसीक़ी जी तब्दीली बि थींदी। ऐं मौसीक़ी जा जेके शौक़ीन आहिनि असांजा दोस्त, उन्हनि जे लाइ मौसीक़ी जेके हरू भरू सिंगर थिया आहिनि, हा सर, इन्हनि खे रोकण जे लाइ थोरो ज़हन में प्लान आहे, कीअं रोके सघे? जेके हरू भरू सर थिया आहिनि, उहे हरू भरू आहिनि न। उहे हरू भरू आहिनि जेके हरू भरू थिया आहिनि, उन्हनि में तब्दीली करे। हरू भरू कीअं रोकिजे? हा साईं, हरू भरू कीअं रोकिजे? हरू भरू उन्हनि खे रोकिजे नथो सघियो। हरू भरू रोकिजी वेंदा किथे न किथे। कीअं रोकबा? उहो बसि उहो सम्झी सघंदा जेके हरू भरू थिया आहिनि। तुंहिंजो पसंदीदा शहर कहिड़ो आहे? मुंहिंजो हाणे सर पंहिंजो सखर आहे। उन खां पहिरियां बि सर सखर हुयो। उन खां पोइ बि सखर थींदो। विच में न सर, सखर ऐं कराची जे विच में कहिड़ो शहर वणंदो आहे? हा सर, सखर ऐं कराची में हवाउनि जो शहर हैदराबाद। हवाउनि जे करे वणंदो आहे? हा सर, हवाऊं कहिड़े पासे खां? उहो जामशोर में सर, जामशोर जी हवाऊं, जामशोर जो पलू ऐं जामशोर जी दरिया जो किनारो। वाह वाह वाह। शहर सुठो सर। तव्हां शहर जी ॻाल्हि कई। शहर में माण्हू त रहनि था न, कहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हांखे वणंदा आहिनि हैदराबाद जा? जेके प्यारु कंदा आहिनि उहे वणंदा आहिनि सर माण्हू। केरु प्यारु कंदा अथसि? शहर जा माण्हू सभु शहर जा माण्हू प्यारु त सभु कंदा आहिनि सर। हैदराबाद जी आबादी ख़बर थी घणी अथई? न सर उहा ख़बर न आहे। तमामु ॿुधायो। तमामु घणी? 2-2.5 करोड़ प्यारु। बिल्कुलु न? हा सर। उहे सभु तोसां प्यारु था कनि? अलाह कंदा, जे अगरि को रहिजी वियो आहे त उहो बि कंदा। अच्छा, हैदराबाद जी पसंदि जो सबबु सिर्फ़ु इहो आहे त थधिड़ियूं हवाऊं, पलो मिले थो, दरिया जो किनारो? हा सर। ॿियो को सबबु न आहे? न सर, हवा भली हूंदी आहे तव्हांजो हैदराबाद में। सदाईं हवा। प्रोग्राम नालो छा आहे? सर शोबिज़ अफेयर। अफेयर रहियो कंहिंसां तव्हांजो कॾहिं?
हा सर खोड़ सर तव्हां सां मुसाफ़िर तुंहिंजो कीअं थींदो? अफेयर माना ताल्लुक। हा सर बिल्कुलु बिल्कुलु। कंहिंसां रहियो शोबीज़ अफेयर? शोबीज़ में हा सर बिल्कुलु आहे। कंहिंसां रहियो? हुया कुझु दोस्त आहिनि सर। कुझु दोस्त आया, ॿ टे ॼणा आया? हा सर 2 टे ॼणा आहिनि। ॼणा 5-6 ॼणा आया, 2 टे ॼणा? हा सर 2 टे ॼणा आहिनि। कीअं अफेयर थियो इहो? सर शोबिज़ जे हवाले सां माण्हू शोबिज़ में किथे न किथे को मिली थो वञे त पोइ उन सां उन दोस्ती रहे थी। प्यार किया तो डरना क्या? हाँ जब प्यार किया तो डरना क्या। हाँ ये थोड़ा ॿुधाए तो कीअं? जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप के आँख के आहें भरना क्या, जब प्यार किया तो डरना। हाणे हिन गाने जे आधार ते ॿुधाया प्यार किया तो डरना क्या, पोइ डरी छा थो, छो नथो नालो ॿुधाई? सर प्यार प्यार अॼु सिर्फ़ु हिते प्यार जो ई ॿुधाइणो आहे छा सर? हा अच्छा ये अफेयर आहे न शोबिज़ जो ट्रक, वो तो ॾेई ॾेई फिरियासीं ॿाहिरि पासे। हा सर प्यार पूरी सिंध सां कयोसीं, सिंध वारनि असां सां प्यार कयो, इहो असांजो प्यार। हैदराबाद में कंहिंसां प्यार कयो अथव? हैदराबाद में प्यार? हैदराबाद में कंहिंसां बि प्यार? हैदराबाद जी हवा सां प्यार कयोसीं, हैदराबाद जी मौसीक़ी सां प्यार। कलमो भर? जी सर कलमो भर। कलमो मां भरियां? हा कलमो छो भरियां, त को मुंहिंजो निकाह हुआ छा? तूं चओ त मुंहिंजो हैदराबाद में हवाउनि सां प्यार हुयो ऐं जाम शोरे सां? हा सर बसि हाणे त ईअं चवंदासीं हवाउनि सां प्यार हो। हाणे ईअं चवंदे? हा सर ईअं चवंदा। हीअ मतिलबु प्यार थियो ऐं ख़तमु कीअं थियो? नसीब जी ॻाल्हि सर, प्यार नसीब जी का वजह हूंदी आहे न, नसीब जी ॻाल्हि आहे। हर शइ जेकी डिस्कनेक्ट थींदी आहे उन का वजह। बिजली जो कनेक्शन तॾहिं कटिबो आहे जॾहिं बिल जमा न थींदो आहे। हा सर प्यार कयोसीं, नाकाम थियासीं। नाकाम थिए? तूं या हू? मां। कीअं आहे त प्यार जो इतफ़ाक़ सां धोखो थी वेंदो आहे या तोसां धोखो थियो तो हुन सां कयो? हुननि कयो न सर। तोसां धोखो? हा हुननि सां। घणनि सालनि खां पोइ ख़बर पई त मूंसां धोखो थी वियो? इहो बसि जॾहिं खां मिलियो त सम्झुमि त धोखो आहे। धोखो हमेशह ख़ूबसूरत हूंदो आहे? हा सर धोखो बि ख़ूबसूरत आहे। फ़क़्ती तौर ते ख़बर न पवंदी आहे न? अच्छा जॾहिं तोखे ख़बर पई थी धोखो आहे त पोइ तूं छा कयो, पहिरियों रद अमल छा हो तुंहिंजो? सर हाणे जंहिं शइ में नाकाम थियासीं, मोहबत थी वेंदी आहे, प्यार थींदो, नाकाम थियासीं त पोइ उन नाकामी जो इज़हार कंहिंसां प्यार कामयाबु थिए? हा जी सर। तूं छा हुजे हींअर, छा थी वञे? ज़रूरु ज़रूरु प्यार कामयाबु थींदो आहे त पोइ ज़िंदगी जो सफ़र हिकिड़ो मुख़्तलिफ़ हूंदो आहे सर। कीअं? उहो हिकिड़ो मुख़्तलिफ़ सफ़र आहे। प्यार जो अंजाम छा आहे? प्यार जो अंजाम त प्यार ई आहे न सर। प्यार मोहबत प्यार प्यार जो अंजाम शादी आहे? हा प्यार जो अंजाम शादी आहे। जी जी शादी करी आहे? हाँ बिल्कुलु करी आहे। ऑन रिकॉर्ड थो चई तूं? हाँ सर। जेकॾहिं हींअर वापसि प्यार मिले हाँ तो शादी कयां न सर। न मिले हींअर वापसि अचे त पोइ कंदेसि शादी? वापसि न सोची सम्झी ॾिजांइ। हाँ सर वापसि न थी सघंदो कोई मिसाल तौर ऑप्शन आहे तोखे? न सर हाणे न थींदो। हाँ धोखो जंहिं ॾिनो उन सां कहिड़ी वफ़ा करणी आहे जेको धोखो ॾिनो? ठीकु आहे धोखो ॾिनई, माफ़ी करे थो, सॉरी करे थो, नेक्स्ट टाइम न थींदो? न सर मां हाणे छा धोखो ॾिनो तोखे? सर हाणे सोशल मीडिया जे हवाले सां शोबिज़ जो प्रोग्राम आहे, इहो वरी तव्हांखे पर्सनल ते ॿुधाईंदासीं कॾहिं। न त भई माण्हू ॾिसो तव्हां सेलिब्रिटी आहे, माण्हू तव्हांजे बारे में ॼाण था चाहिनि, मूंखे सॼी ख़बर आहे। सर हाणे माण्हुनि खे ॿुधायां थो त धोखो जंहिं दोस्त खे मिलियो हूंदो उहो सम्झी सघे थो न सर। न धोखे ॾिसे रीज़न हूंदो न, हुनजी शादी ॿिए पासे थी वई, हुनजो ॿिए पासे अफेयर हुयो, ॿिए पासे तालुक हुयो, हा सर, या ॿिया मामला हुया, उहो तूं ई ॿुधाए सघे थो। ज़ाती ज़िंदगी आहे, असांखे कीअं ख़बर पवंदी? सर इतफ़ाक़ सां धोखो जॾहिं मिलियो त उहो धोखो ई हुयो। धोखो मिलियो त धोखो ई हुयो, पर धोखो कीअं मिलियो? छा हुन कयो जेको तोखे लॻो मूंसां धोखो आहे? छा मिलियो बसि इतफ़ाक़ ख़बर पइजी वई सर त हा बसि उहो सही न हुया। सही न हुया? हा मूं वफ़ा करण जी कोशिशि कई हुननि सां, हू बेवफ़ा थी विया। तूं कीअं, तूं पाण खे वफ़ादार थो चईं? हा सर बिल्कुलु। शादीशुदा आहे? हा सर। पोइ तूं कीअं वफ़ादार आहीं? शादी खां पहिरियां जी ॻाल्हि आहे न सर। शादी खां पोइ जी ॻाल्हि आहे इहा? न सर शादी खां पहिरियां जी ॻाल्हि आहे। पोइ जी ॻाल्हि आहे? हा सर इश्क पोइ थियो। हा पोइ? हा सर। पोइ तो धोखो न कयो इहो पंहिंजी ज़ाल सां? धोखो त धोखो आहे, ज़िंदगी मकाफ़ात अमल आहे। हा सर। हिते कंदे हिते ई लोड़ींदे। हा बिल्कुलु। मथे जी सज़ा त पोइ मिलणी। हा पोइ अलाह ताला हिते ई सज़ा ॾिए थो। हिते ई ॾिए थो।
मिली तो सज़ा? हाँ सर सज़ा वो केतिरी अज़ियत हुई? तमामु घणी इज़त आहे। तूं सोच हाँ सर। असांजी जेकी भाॼाई आहे हुनखे केॾी अज़ियत हाँ थींदी? न हाणे उन्हनि सां गॾु आहियूं सर। हाणे न हाणे त कॉम्प्रोमाइज़ पियो करी तूं। उन्हनि सां ई गॾु आहियूं हाणे। हाँ मूं वांगुरु कॉम्प्रोमाइज़ त लही आहे। इतफ़ाक़ आहे न सर, शोबिस जे हवाले सां किथे न किथे ज़रूरु हिकिड़ो वास्तो थी थो वञे। उहो वास्तो जेसि ताईं रहियो खुटो त पोइ हुनजो। ब्रेक वठो। हाँ सर। ब्रेक खां पोइ मज़ीद कचहरी खे जारी कंदासीं। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मास्टर फ़तेह सां गॾु आहे, वठूं था ब्रेक। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में भलीकार मास्टर फ़तेह सां गॾु आहे। जी मास्टर फ़तेह साहब, सर सर। तव्हांजे इश्क जी दास्तान पे हली, हाँ सर। इश्क केसि ताईं पहुतो? इश्क कयोसीं नाकाम टेलीफोन ते जी सर। मोहतरमा नैना साहिबा सां गॾु आहे। अच्छा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नैना छा हाल आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, भाई तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तबियत कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। छा पियो थिए अॼुकल्ह, किथे घुम आयो? हैदराबाद। हैदराबाद खां ॿाहिरि त निकिरो न। न बस जेका इवेंट हूंदा आहिनि हिते तक़रीबन वेठा था बीठी आहियां। अच्छा अच्छा, इहो सुवाल हिकिड़ो मास्टर फ़तेह साहिब असांजे प्रोग्राम में आहे, हिन वक़्तु मौजूदु आहे। अच्छा। हिकिड़ी पोस्ट हली राशिद चन्ना जे हुन ते पेज ते, त तव्हांजी शादी थियल आहे, हिन सां वाक़ई ईअं हो छा? जी न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असल में मुंहिंजी ब्राइडल शूट थी हाँ। त उतां पिक्स मतिलबु कीअं जॉइन करे रखियूं। अच्छा, जी जी उहो माना हुन सां हक़ीक़त जो को वास्तो न आहे? जी हक़ीक़त सां को वास्तो न आहे हुन पोस्ट जो? जी न, बिल्कुलु बि न। अच्छा, मास्टर फ़तेह सां को तालुक़ु हुयो तव्हांजो पहिरियां? चाहे भाई क्या करियो। हे त वॾा दास्तान थो ॿुधाए त वेही। जेको ॿुधाईंदो हो त सही हूंदो। हा, जेको हुयो सो हुयो। हाणे त तव्हां पे कुझु बि न आहे। तव्हां घर हाणे किथे आया आहिनि? ऐं पुराणी फाइलूं खोलींदो आहे। हा, हले हिन तव्हांखे छॾियो तो हिनखे छॾियो? मां छॾियो आहे, हिन छॾियो, भले के बि छॾियो त न ख़तमु। हा, साॻी ॻाल्हि आहे न, हे छॾियो या मां छॾियो। न न, इहो अलॻि अलॻि इशू आहे न। मुंहिंजो सुवाल चंदा इहो आहे, मां छॾियो। तव्हां छॾियो छो? बसि तव्हां भई वक़्त जे हिसाब सां हूंदी का मतिलबु? का ख़ासि वजह हुई? वक़्त जे हिसाब सां कोई वजह हूंदी है, मतिलबु क्रिएशन थी वेंदी। अच्छा, हे वरी बि ऑफर थो करे त जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी में वापसि अचे त मां शादी करण लाइ तयारु आहियां। न पहिरियों से कॾहिं बि वापसि न ईंदी आहे। हा, ऐं पोइ माशाल्लाह पहिरियों मैरिड आहे। हाँ। सो मां उहो चवंदसि पंहिंजी लाइफ खे कंटिन्यू कनि त बेटर आहे। न त पोइ तव्हां वापसि न ईंदव, माना चांस बिल्कुलु बि न आहे? बिल्कुलु बि न आहे। 0% बि न आहे? 0% बि न आहे। सोचियो मत अॻिते हली मूड ठही वञे तव्हांजी शादी जो। पोइ वटाए बि तव्हांजो ज़रूरु ॿुधाईंदो। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, मां अॼुकल्ह रिश्ता थो ॻोल्हियां माण्हुनि जा। पर मास्टर फ़तेह गानो तोखे डेडिकेट करणु थो चाहे हिन वक़्तु तव्हांखे। उहो गानो तव्हांखे ॿुधी पोइ पाण डिस्कनेक्ट थींदासीं, ठीकु आहे? जी जी जी, गानो। सचो जे करी हा मूंसां प्यार मां न रोआं, हिक हिक आॾो वेही, हिक हिक आॾो वेही यार मां न रोआं। सचो जे करी हा मूंसां प्यार मां न रोआं, करे हाँ तमाशो कोई छो मुझे नसीब जो, इए न तबाह थे हाँ प्यार मां गरीब जो, इए न तबाह थे हाँ प्यार मां गरीब जो। मञा न लोकाडो, मञा न लोकाडो, हार मान रोआं। सचो जे करी अल्लाह हा अकबर। ना प्यार मान रोआं। अच्छा नैना, जी था भाई। हे मास्टर भाई वेठो आहे। जी जी मां चाहींदुमि त तव्हां जी अलाए ज़िंदगी में वरी मुलाक़ात थिए न थिए, अॼु के आख़िरी ॻाल्हियूं करे वठो पाण में। मास्टर कुझु चवणु चाहीं थो?
मुलाक़ात त हाणे ज़िंदगी थींदी रहंदी आहे किथे किथे। न हे पब्लिकली जेकी थींदी न अच्छा उहो छा थो चवणु चाहीं? पहिरां मास्टर फतेह ॻाल्हाईंदो, पोइ तव्हां ॻाल्हाइजो। जी जी। अस्सलाम वालेकुम नैना, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम। बिल्कुलु जी। ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। हे शोबिस जो प्रोग्राम आहे ताहिर साहिब जो, ऐं वॾी महिरबानी ताहिर साहिब घुरायो, ऐं कुझु यादूं जेके ताहिर साहिब सां असांजियूं हुयूं ज़िंदगी जूं उहे बि अचे असांजे जन सां शेयर कयूंसीं, ऐं प्रोग्राम जे दौरान तव्हांखे बि यादि कयोसीं। सो अहिड़े हवाले सां थैंक यू याद करण लाइ। आख़िरी लफ़्ज़ इहे हूंदा तुंहिंजा? जी सर। जी साईं। मोकिलाइबो कीअं महबूब सां? आख़िरी मुलाक़ात आहे, कीअं मोकिलाइबो? अच्छा आख़िरी छा चवणु चाहींदा? अल्लाह न करे आख़िरी मुलाक़ात न थिए, ज़िंदगी जेसिताईं ज़िंदगी आहे, अफेयर त ख़तमु थी वियो न। ज़िंदगी आहे, कंहिं न कंहिं मोड़ ते चक्कर त ख़तमु थियो। हा सर, किथे न किथे कंहिं न कंहिं मोड़ ते उहा लाइव आख़िरी मुलाक़ात। हज़ार माण्हू मिलंदा न। हा साईं। गैर वास्तेदार माण्हू त हज़ार मिलंदा रहनि। हा बिल्कुलु। हा त पोइ हे माना हिकिड़ो रिलेशन में माण्हू आहे न, उहो हुननि पाण ॿुधाए छॾियो न त असां छॾे ॾिनोसीं यार। उहो त छॾे ॾिनो, पर आख़िरी लफ़्ज़ तुंहिंजा हाणे कहिड़ा हूंदा? जंहिं छॾियो आहे त उन मिसाल तौरु हुन पहिरें चकर ई तोखे चयो आहे त मां तोखे छॾे ॾिनो आहे। हा सर। और तुंहिंजा अल्लाह से ख़ुशि रखे, अल्लाह से ख़ुशि रखे। दुआ न तूं छा चवणु चाहींदी मूंखे? सेम सेम अलाह ख़ुशि रखे, पंहिंजे फैमिली सां गॾु ऐं पंहिंजे माउ पीउ सां गॾु अल्लाह ताला हिनखे मतिलबु ख़ुशि रखे, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। सॼी ज़िंदगी कोई बि गॾु हूंदा आहे कंहिंसां बि। न ईअं त न आहे, पोइ गॾु त हूंदा आहिनि माण्हू, खोड़ सारा गॾु हूंदा आहिनि। इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो करे सघिजे न। इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो करे सघिजे, जेके प्यारु कनि था हमेशह गॾु रहनि था। बिल्कुलु तव्हां सही आहे चयो भई, पर किथे किथे माण्हू अलॻि बि थी थो वञे। न न, हिननि जो प्यार न हुयो न सर। प्यार न हुयो तव्हांजो? प्यार भई तव्हां जेको शो यादि ईंदो आहे, हिननि त प्यार कोन्हे त स्टाफ हो हैदराबाद, पोइ हाणे प्यार कीअं थी वियो? हा सर, स्टाफ हूंदो हो, प्यार न आहे। उहो त चवंदो मां मच्छी पकड़ींदो, मच्छी शिकार करे खाईंदोसि दरिया जे किनारे ते। स्टाफ हुयो न, स्टाफ से प्यार थोड़ी थींदो आहे। हा, स्टाफ से प्यार न हुयो, इहो त ॻाल्हि लफ़्ज़नि में माना आहे सिंधियुनि जे। बिल्कुलु, उन्हनि जो स्टाफ असांजो अञा ताईं उहो ई आहे। पोइ मूंखे हिकिड़ो शेर थो यादि अचे न, सुलूक उसने मुझसे, शेर थो हिकिड़ो यादि अचे, सुलूक उसने मुझसे किसी सिगरेट की तरह किया, पहले जलाया फिर पिया और फिर पाँव रखा और बुझा दिया। सुलूक उसने मुझसे किसी सिगरेट की तरह किया। सो तव्हांजी ज़िंदगी जो इहो ई आहे। मां बि तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांजे नाव आहे नैना जे नाव। हा वाह वाह। वो दिल ही क्या जो तेरे मिलने की दुआ ना करे, हाय हाय। वो दिल ही क्या जो तेरे मिलने की दुआ ना करे, मैं तुझको भूल के जिंदा रहूं खुदा न करे। वाह वाह। ये ठीक है कोई मरता नहीं जुदाई में, ये ठीक है कोई मरता नहीं जुदाई में, खुदा किसी को किसी से मगर जुदा ना करे। वाह। सुना है उसको मोहब्बत दुआएं देती है, सुना है उसको मोहब्बत दुआएं देती है, जो दिल पे चोट भी खाए मगर गिला ना करे। वाह वाह वाह। नैना थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। दुनिया जे साम्हूं इहे अची वियो त बाबा हाणे तव्हांजो को बि अफेयर न आहे मास्टर फतेह सां। जी जी बिल्कुलु। वॾी महिरबानी ॻाल्हाइण जी, लख थैंक यू। मास्टर फतेह ॾिस असां तुंहिंजी कचहरी बि कराए तव्हांखे मुबारक हुजे। हा, मूंखे बि छाजी मुबारक? हुननि असांखे छॾे ॾिनो, तव्हांखे मुबारक हुजे। मूंखे हो त पहिरां छॾे चुका, अॼु रजिस्टर करायो मूं ऐं पको कमु कयो मूं। अच्छा अच्छा, ठीकु आहे। हा सर। अच्छा मास्टर, हाणे अचूं था पाण वापसि। रिसेंट एल्बम तव्हांजो कॾहिं रिलीज़ थियो? सर रिसेंट एल्बम असांजो हिन ई हफ़्ते में रिलीज़ आहे। हिन हफ़्ते में रिलीज़ थियो? असांजो SA प्रोडक्शन आहे, उन्हनि जी केयर ऑफ साजिद लक्टू। SA सर, SA प्रोडक्शन में। अच्छा, उन में सर साजिद लक्टू साहब प्रोड्यूसर आहे असांजो, उनजो एल्बम आहे असांजो हिन ई हफ़्ते में रिलीज़ आहे सर। हिन हफ़्ते में कंहिंजी सिलेक्शन आहे? उन में सिलेक्शन मुख़्तलिफ़ असांजा शाइरनि, कॾहिं अदा ज़ुल्फ़कार मगी साहब जी हूंदो आहे, कॾहिं साजिद लक्टू साहब। अच्छा अच्छा अच्छा, हादसो थियो तव्हां सां? हा सर, उन जे हवाले सां ॿुधाईंदो सर। उहो अल्लाह पाक जी करम नवाज़ी थी वई, इत्तफ़ाक़ सां इमाम हुसैन जो ॾींहुं हो, चालीहो हुयो, वञूं पिया न्याज़ जी दावत हुई सर इमाम हुसैन जी, उन निस्बत सां ॿारनि सां निकितासीं। पोइ हिकिड़ो ॻोठु हो, तराई शहर मशहूरु आहे लाड़ रतदरे जे भरिसां, तराई मदे जी, उतां हिकिड़ो बाइक वारो इत्तफ़ाक़ सां सर मुंहिंजे अॻियां हले पियो, असां आराम सां वञूं पिया, बाइक वारो इत्तफ़ाक़ सां हेॾे थियो त मां उनखे बचाइण जी कोशिशि कई, अलाह कयो असां उनखे बचायोसीं, अलाह साईं असांखे बचायो। पोइ गाॾी इत्तफ़ाक़ सां हेॾो मच्छी जी वॾो तलाउ खॾ हुई, उन में किरी पई,
किरी पई त कल्टी थी वई असां 6 भाती अंदरि गाॾी में हुजूं सर, नंढड़ा ॿार मुंहिंजो, नंढड़ा पुट चाहत अली अज़ान, उहे गॾु हुआ मूंसां। पोइ अलाह साईं जो जी करम नवाज़ी थी वई सर, कंहिंखे कुझु न थियो ऐं उहो ई असां न्याज़ बि वञी राति जो खाधोसीं। वाह वाह। अच्छा, कीअं फील थियो जेॾी महिल गाॾी एक्सीडेंट थी, दिमाग़ में छा पे हलियो? सॼी फैमिली तव्हांजी हुन गाॾी में? हा सर, उन वक़्तु बसि कोई 5 सेकंडनि जो को सिस्टम हुयो जंहिंसां अलाह जी महिरबानी थी वई। जॾहिं कल्टी थी, जॾहिं पाणी में अंदरि हुयासीं सर, पाणी अची वियो गाॾी में, और जॾहिं अंदरि हुयासीं त उते बसि इहो महसूसु कयुमि त अलाह जी महिरबानी आहे, मां त मरां थो पर मुंहिंजा बचड़ा गॾु मरनि। अलाह करम कयो सर, अलाह हा ख़ैर थी वियो, बसि शुक्र आहे अलाह जी लख एहसान। सो अलाह तव्हांजे बच्चनि खे ज़िंदगी ॾिए, तव्हांखे ज़िंदगी ॾिए। तव्हां सरमायो आहियो सिंध जा ऐं असासो आहियो सिंध जा, तव्हां म्यूज़िक जी ख़िदमत करे रहिया आहियो। अलाह जूं रहमतूं तव्हां ते हमेशह क़ाइमु रहंदियूं। मास्टर, ज़िंदगी जो मां सम्झां थो तव्हां यादगार वाक़ई हादसो ई? हा सर, ज़िंदगी जो तमामु वॾो हादसो आहे मुंहिंजी ज़िंदगी जो, अलाह जी महिरबानी थी वई आहे। सो शुक्र आहे त ज़िंदगी आहे, अञा ज़िंदगी हुई, अञा ॾींहं हुया ज़िंदगी जा जेके गुज़ारण जे लाइ वक़्त सां। इहा वॾी करम नवाज़ी थी अलाह पाक जी। छो कि ख़ुदा न ख़ासि तौर ते पाणी न हुजे, हेठि गहराई हुजे, अलाह ख़ैर करे। अच्छा मास्टर, तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेको असां म्यूज़िक ते हिन वक़्तु कमु कयूं पिया, हा सर, त इन ते मज़ीद कम जी ज़रूरत आहे? इदारे तौर हुकूमती सतह ते बि हिन ते कमु थियणु खपे? हा सर, गवर्नमेंट खे इन जो इशू खणणु खपे। हे जेके असांजा लोकल्स स्टूडियो आहिनि, लोकल्स स्टूडियो जी असांजी इन्हनि ते बैन थियणु खपे। ट्रैक वॾी मुश्किल सां ठहंदो आहे, ट्रैक कराची में ई ठहंदो आहे, फ्रेश ट्रैक। उते कोई फ्रेश कमु न आहे, उते सस्ती मौसीक़ी थी वई आहे ऐं सस्ता फ़नकार जंहिंजा रोज़ शोज़ आहिनि, रोज़ फ़नकार। मूंखे त हैरत आहे, असांजे इन्हनि दोस्तनि ते हैरत आहे, ऐं हुननि बिज़नेस करे छॾियो। बिज़नेस इहा बिज़नेस न आहे सर। हा, सो सुठी मौसीक़ी ॼण ऐं सुठो असांजी माशाअल्लाह सिंध वसी आहे सर, तमामु सुठा फ़नकार पैदा थिया आहिनि ऐं आहिनि ऐं रहंदा। बिल्कुलु। पोइ अलाह करे का तब्दीली थी। इंशाअल्लाह। ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम जारी रहंदो। वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जो प्रोग्राम में भलिका मास्टर फ़तेह सगड़। मास्टर साहब, सभ खां पहिरियां तव्हांखे कॾहिं ख़बर पई त तव्हांजे अंदरि में हिकु फ़नकार मौजूदु आहे? सिर्फ़ु फ़नकार कुदरत जी तरफ़ां पैदा थींदो आहे। घर में जॾहिं असांजो उस्ताद हुयो, वाल साहब हुयो, उन्हनि जो मौसीक़ी सां वाबस्ता उहे हुया, त पोइ मां उन्हनि सां घणो गॾु उन्हनि खां मुतासिर थियुमि, उन्हनि सां महफ़िल ते गॾु वेंदो हुउमि। पोइ उन्हनि जी इजाज़त मिली ऐं शौक़ु बि थियो। वरी स्कूल जे ज़माने में स्कूल में जॾहिं हूंदा हुआसीं त उन वक़्तु असांखे शौक़ु थियो, मूंखे हुयो, ऐं बाबा जे हुजण सां पोइ मूंखे शौक़ु थियो। अच्छा, ज़िंदगी जी कहिड़ी ग़लती आहे जंहिंखे तव्हां दोहिराइणु चाहींदा हो त ॿीहर इहा ग़लती न कंदुसि? सर, ग़लतियूं इतफ़ाक़ सां थी वेंदियूं, न ग़लती कोई ॼाणी वाणी वॾी ग़लती हूंदी आहे जंहिंसां ज़िंदगी जो टर्निंग पॉइंट चेंज थींदो आहे, तब्दीली अची वेंदी आहे। त यार हे ग़लती मूंखे ॿीहर न कंदुसि। हा सर, मां इश्क ॿीहर न कंदुसि, कॾहिं बि न। हा, न कर, तौबा कर। बसि तव्हांखे चवां थो त मां न कंदुसि। छो? इश्क ॾाढो ॾुखियो आहे सर। छा ॾुखियाई आहे? हा, ॾुखिया दिलि लॻी वेंदी आहे हिकु दफ़ो। हा, दिलि लॻी वई, प्यारु थियो, प्यारु थींदो आहे ऐं प्यारु थी वेंदो आहे। अच्छा माशाअल्लाह, तव्हां तमामु सुठा फ़नकार आहियो, फैन फॉलोइंग्स तव्हांजी छोकिरियुनि में घणी फैन फॉलोइंग्स आहे? असल फैन माशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे। फ़ोनूं कंदियूं आहिनि छोकिरियूं? हा सर। छा चवंदा? खोड़ सारा फैन परस्तार। छा चवंदा? तव्हां जे जॾहिं खां तव्हांजा गीत ठहिया ऐं मार्केट में आया, उन ॾींहं खां वठी अॼु ताईं फैन आहिनि, शुक्र आहे। छा चवंदा आहिनि फ़ोन करे छोकिरियूं? लाइक कंदा आहिनि, आवाज़ खे लाइक कंदा आहिनि, कलामनि खे लाइक कंदा आहिनि फैन। पोइ हर फैन जो अलॻि अलॻि। फैन शादी जी ऑफर कई तव्हांखे? हा सर, कई। कहिड़ी? नालो त न आहे खणो न सर। हा, किथे जी हुई? इहे पंहिंजी सिंध धरती जा हुया। किथां न, कहिड़े शहर जी हुई जीअं तोखे शादी जी ऑफर कई फैन?
हाँ सर कराची जी कराची हाँ सर उन्हनि छा चयो मां शादी उन्हनि करणु चयो चाहियां? असां तव्हां शादीशुदा हो हा मां चयोमानि हा चई असां शादी कंदासीं तव्हां सां मां चयो मां शादीशुदा आहियां चई न कंदासीं तव्हां सां पोइ तूं छा चयो? मां चयो सॉरी छो सॉरी कई? हा सर शादीशुदा आहियां त शादी कीअं कयां त पोइ शादीशुदा थी इश्क करींदो शादी नथो करे? न इश्क त इश्क उहो जेको थियो सो थियो उहो हाणे न थींदो ग़लती तव्हां ग़लती जो सवाल कयो ज़ुल्फ़िकार मंगी साहब पाण सां मौजूदु हा आहे। सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। मंगी साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? खैर साहिब साहब अलहमदुलिल्लाह जैसान तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो त बि सही आहे? तव्हांखे डिस्टर्ब त कोन कयोसीं? साईं मूंखे ख़ुशी थी तव्हांजी कॉल अची वई। अलाए बा प्रोग्राम ते अचो था टाइम ॾियो था वरी अचो ई कोन था भॼी था वञो। सर इहा ग़लती असां थी आहे जंहिंजी माज़रत बि असां करे चुका आहियूं तव्हां सां। मास्टर फतेह साहब असां सां गॾु आहे। मास्टर फतेह जरा छा चवणु चाहींदे तूं? माशाल्लाह तमामु बहितरीनु सिंध जो आर्टिस्ट आहे, नौजवान आर्टिस्ट आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़े आवाज़ जो मालिक आहे। तमामु सुठा गीत हुन ॾिना आहिनि सिंध वारनि खे। अलहमदुलिल्लाह तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे। इन खां अलावा इंसान कीअं आहे? इंसान बि सुठो आहे। ज़ाहिर आहे अलाह साईं हुनखे पंहिंजी ख़ूबी सां नवाज़ियो आहे। अच्छा हे जेके अॼुकल्ह अताई सिंगर हलनि था इन ते छा थो चए? सर हे त अताई न आहे मुंहिंजे ख़्याल में। ही त हिकिड़ो सिखियल पुखियल घराणे जो सिंगर आहे। मां अताई सिंगर हिन जी ॻाल्हि नथो कयां। मां चयो अताई सिंगर जेके अॼुकल्ह हलनि था उन ते छा चवंदो तव्हां? यार सिंगर हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में। उहो अताई तव्हां चई सघो था उन्हनि खे या कुझु बि तव्हां नालो ॾियो। मुंहिंजी नज़र में सिंगर हूंदो आहे भाउ। अलाह जंहिंखे इज़त ॾींदो आहे उनजी असां सभिनी खे इज़त करणु खपे। पोइ उहो सिंगर आहे जंहिंखे बि अलाह जहिड़े अंदाज़ सां नवाज़े थो। बाबा मिसाल तौरु डॉक्टर थींदो आहे न उहो 5 साल पढ़ंदो आहे तॾहिं MBBS क्लियर कंदो आहे। बग़ैर डॉक्टर जो कंपाउंडर बि कोन थो थी सघे बिना सर्टिफिकेट जे बिना पढ़े बिना तरबियत कुदरती मिलंदियूं आहिनि। कुझु शयूं ताहिर साहब कुदरती मिलंदियूं अॼु ताईं को बि डॉक्टर न शाइरी हिकिड़ी ॾात आहे। इन जे लाइ का अकेडमी कान्हे का, इन जे लाइ कोई इदारो न आहे, का यूनिवर्सिटी न आहे। पोइ ठाहियो न तव्हां छो नथा ठाहियो? तव्हां ठाहियो न अकेडमी। न इहो आहे ई कमु कुदरत जे हथ में न, मुंहिंजे हथ में न आहे, कंहिंजे बि हथ में कान्हे को। ईअं हुजे हा त को वॾा अकेडमी यूनिवर्सिटीज़ हुजनि हा जिते शाइरीअ जो को सब्जेक्ट तव्हां ॿुधो आहे किथे को पढ़ाई वेंदी हुजे? भला तव्हां अताई सिंगर आहियो न? केरु? मां अताई आहियां त मां शुकुर कयां। अता माना रब जे तरफ़ हूंदी आहे ऐं अताई हुजणु ॾाढो हिकिड़ो फ़ख्र वारी ॻाल्हि आहे। अलाए सर ज़ुल्फ़िकार माशाल्लाह ज़ुल्फ़िकार मंगी साहब ॻाल्हायो मास्टर साहब। साईं सलाम वालेकुम ज़ुल्फ़िकार साहब। सलाम फतेह साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॾाढो सुठो लॻो था सर। ॾाढी महिरबानी। खटा मिठा सवाल तव्हां सां। हा सर इहो हमेशह सिर बचाइजो बाबा। हा सर ताहिर साहब जा ख़बर अथव असां सां हुनजी मोहबत बि तमामु घणी आहे ऐं हमेशह यादि कंदा रहंदा आहिनि शुरू खां वठी। इलाही प्यार कंदा रहा। तमामु घणो नो डाउट सर। बहरहाल सर जेतिरो तव्हां प्यार कंदो ओतिरी असां ख़बर कंदो आहे। इहे ॿई शयूं सर तूं मुंहिंजो दोस्त आहियां मंगी साहब। मां तोखे चयो तूं मूंखे टाइम ॾेई अची त यार भाई कसम सां उन ॾींहुं मुंहिंजी तबियत ख़राब हुई। इन खां अलावा कुझु बि न। बाक़ी मां हाणे पंहिंजो इंशाल्लाह 24 तारीख़ ते अचां थो कराचीअ ऐं मां बिल्कुलु पंहिंजे भाउ जी अची ताहिर साहब जी तोखे ख़बर आहे मां तोसां मोहबत पर्सनली बि कंदो आहियां करे बि ऐं इंशाल्लाह मां तव्हांजी अची हाज़िरी भरींदुसि भाउ। मास्टर फतेह खे का शइ डेडिकेट कर, को गानो को शाइरी? मास्टर यार मुंहिंजा काफ़ी सारा गीत ॻाया आहिनि जेके माना। मास्टर फतेह जो कहिड़ो गानो तुंहिंजो जेको चयल तोखे तमामु घणो पसंदि हूंदो आहे? मास्टर जे आवाज़ में? हा सचो जे करी आहे मूंसां प्यार। अल्लाह अकबर हींअर ॿुधाए चुको आहे इहो। इहो ई गानो यकीन जो मूंखे ॾाढो वणंदो आहे। पंहिंजी महबूबा खे ॿुधाई? हेलो पंहिंजी महबूबा खे ॿुधाई इहो गानो लाइव? हुनखे ॿुधाई? हा लाइव वरितो मां कॉल ते ॿुधाई। महबूबा बि आहे छा का? न साईं महबूबा न आहे काई बि ज़ुल्फ़िकार साईं। मंगी ताहिर साहब साहब जे नाले चवी। हा तोखे ख़बर न आहे महबूबा आहे या न? मूंखे ख़बर न आहे, तस्दीक न आहे, मां नथो कंहिंजे लाइ कुझु हा साईं ताहिर साहब तव्हां ज़रूरु का इहा तस्दीक सां ॻाल्हि कई हूंदी। आई डोंट हैव एनी विटनेस सर। मूंखे का बि तस्दीक न आहे सर। केॾी सफ़ाई सां कूड़ था ॻाल्हायो। तव्हां सियासत में छो नथा वञो? सर मां सियासी बयानी त ॼाण थो तव्हां छो था परेशान? थैंक यू वेरी मच मंगी साहब। वॾी महिरबानी तव्हांजी ॻाल्हाइण। थैंक यू सर। लख करोड़ जी। हाँ सर बिल्कुल। हालांकि ही तुंहिंजो हमराह आहे। हाँ सर हमराह मूंखे ख़बर ई न आहे। हाँ सर न ख़बर। हाँ कहिड़ो कूड़ ॻाल्हाए थो? अलाह कुझु कंदुसि। हाँ सर ॾाढी से तमामु। तूं अॼुकल्ह दुआऊं पियो पढ़ाई? सर तमामु पीर थी वञे कुझु ॾींहं ज़ुल्फ़िकार जो साथ सर तमामु सुठो रहियो ऐं अॼु ताईं आहे असां सां।
हुनजो मोहबतूं, हुनजो प्यार, हुनजो पर कलम सोशल मीडिया ते केतिरो एक्टिव आहे? जी सर, सोशल मीडिया ते केतिरो एक्टिव आहे? शुक्र आहे सर, अलाह पाक जा लख पेज एहसान। वेज आहे को तुंहिंजो फेसबुक? हाँ सर, पेज भी आहे मुंहिंजो। हाँ तुंहिंजो त इलाही न पेज। हाँ सर, ॿियनि फेक आइडियूं तमामु घणियूं आहिनि सर। TikTok माण्हुनि ते खे दोस्तनि खे ख़बर ई न आहे त अने ओरिजिनल कहिड़ो आहे, नकली कहिड़ो आहे। पोइ असांजा फ़ोटूं रखी करे माण्हू पंहिंजा पेज ठाहे था छॾनि। ऐं पोइ टिकटॉक ते आहे तो? सर न एतिरो टिकटॉक ते न? हाँ सर, घटि आहियां। अच्छा, टिकटॉक खाइण पसंदि पीअण में आहे। छा पसंदि आहे? हाँ सर, फिश पसंदि आहे, तरियल हुजे फिश। ॿियो? सर फिश खां वधीक छा आहे? इन खां अलावा? हिन खां अलावा सर माशाल्लाह चांवर घणा पसंदि। पीअण में छा पसंदि आहे? पीअण में पाणी। सिगरेट पीअंदो आहे? न सर, इन खां अलावा ॿियो को नशो कंदो आहे? कुझु बि न सर। चर्स? न सर, कुझु बि न सर। अफ़ीम? न सर, बिल्कुल भी न? न बिल्कुलु कॾहिं बि न सर। बस तो नींह जो नशो कयो? तव्हां ॾिठो आहे कॾहिं? नींह जो नशो कयो? हाँ, नींह जो नशो, इश्क जो नशो, उहे नींह जो नशो? नींह जो नशो, तव्हां जहिड़नि सां नशो, तव्हां जहिड़नि सां प्यार। हाँ सर, हाँ सर। सिंध जे सकाफ़त जे मिनिस्टर जो नालो छा आहे? साईं सरदार अली शाह। साईं सरदार। हाँ साईं। सिंध जे वज़ीर आला जो नालो छा आहे? साईं मुराद अली शाह। गवर्नर जो नालो छा आहे? कंहिंजो सर? सिंध जे? कंहिंजो? सिंध जे गवर्नर जो नालो? सिंधी सिंध जे गवर्नर जो नालो छा आहे? गवर्नर जो? हाँ। हाँ सर, उहो नथो थिए। गवर्नर जो नालो थो अचे? गवर्नर साहब। सूबे में रही तो गवर्नर जी ख़बर न आहे? हाँ सर, सॉरी। हाँ छो? सर वज़ीर आला जो ॿुधायोमांव। भला सदर केरु आहे पाकिस्तान जो? पाकिस्तान जो सदर सर पाकिस्तान जो सदर आहे कराची जो। कराची जो त आहे? कराची जो सदर। हा, केरु आहे? नालो छा आहे? नालो सर यादि न आहे सर, यादि नथो। शेख रशीद खे छा जी वज़ारत आहे? सर रेलवे जी। ख़तमु थी वई, हाणे रेलवे न अथसि। हाणे छा में सर? हाणे वज़ारत दाख़िला आयो। अच्छा, उहा रेलवे जी त हुई न सर, ख़तमु थी वई आहे। सिंध जो एजुकेशन मिनिस्टर केरु आहे? सिंध जो एजुकेशन में? हा, अलाह सर, न आहे ख़बर। न सर। मकड़ी कहिड़े ज़िले में आहे? मकली ठट्टे ज़िले में। मकड़ी पाण ज़िलो आहे? मकली पाण ज़िलो आहे, ठट्टे ज़िले जे भरिसां। हाँ मकली। हाँ, अच्छा सर। हा, वाह माशाल्लाह, माशाल्लाह। पंजाब जे कहिड़े कहिड़े शहरनि में वञा थो? हाँ सर, पंजाब में सर इस्लामाबाद, पंहिंजो लाहौर। कहिड़ो शहर पसंदि आहे सिंध जो? सिंध जो सखर सर। पाकिस्तान जो? पाकिस्तान जो कराची। कराची पसंदि। इस्लामाबाद वणंदो न आहे? न सर, छो? पंहिंजो कराची आहे सर। न, छो न वणंदो आहे इस्लामाबाद? इस्लामाबाद सही आहे सर, ठीकु आहे। सही आहे न? हाँ सर। ऐं हर भरू शहर आहे न? न सर, शहर न आहे सर। हाँ। उहो ऑफिस वग़ैरह, असेंबली हॉल, ॿियो छा न? हा हिकिड़ो अजीब क़िस्म जो तमामु। सखर जी कहिड़ी ॻाल्हि सभ खां वधीक पसंदि आहे? सखर में अमुन आहे सर, सखर में अमुन आहे। अमुन आहे? हाँ सर। ॿिए पासे न आहे? ॿिए पासे न आहे। छो? हाँ सर। सखर जे अमन जी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? सुठो शहर आहे सर। हुते कीअं लॻो जेको प्रोग्राम में अचे तव्हां? तमामु सुठो लॻो माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो लॻो। महबूबा छो त सां जेकी कचहरी यादि, कराई हा तव्हांजी केयर ऑफ के सां ॻाल्हायोसीं। गानो ॿुधायो। हा, गाना वाइंड अप में बि कहिड़ो गानो ॿुधाईंदे असांखे? सर तव्हां जेको गीत ठाहियो ऐं मुंहिंजो पहचान ठाहियो मुंहिंजी लाइफ में, मां चवंदुमि त उहो गीत ॿुधायां। वाह वाह, थी वेंदो। हाँ सर। ही रंग कॾहिं नथी पातो, नथी पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। ही रंग कॾहिं नथी पातो, नथी पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। वॾी महिरबानी मास्टर फ़तेह, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। लख कुर्ब, ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी। नाज़रीन, हे मास्टर फ़तेह। उमेदु आहे तव्हांखे प्रोग्राम वणियो हूंदो। नेक्स्ट प्रोग्राम ते मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।